असा जिनकी सदारत है हज़रत अल्लामा व मौलाना साईं ताज मोहम्मद साईं जन के अर्ज़ रखंदासी तवां असांखे कुछ मुझे महबूब मुर्शिद हुसैन जूं ॻाल्हियूं ॿुधाए तो तवां असांजूं दिलियूं ठरी पवनि। चओ सुभान अल्लाह। जेको साईं खे ॿुधंदो उहो सुभान अल्लाह ॾाढा चवे। नेक सालिह जी औलाद उन्हनि खे ॿुधणु तव्हां असांजो हक़ आहे। अल्लाह साईं इन्हनि जी दरगाहनि खे ता क़यामत ताईं आबाद रखे। साईं जन के अर्ज़ रखूं था नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तौहीद, नारे हैदरी, जमात अहले सुन्नत, हुसैनियत, 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 यजीदियत, यजीदियत। या अपने महबूब मुस्तफ़ा के वास्ते दिलरुबा ज़मीरिया अबूबकर उमर उस्मान अली के वास्ते कर दे पूरी सदाएं पंतन के वास्ते कुल वाले वाला अल्लाह वालों के वास्ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह के वास्ते। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतुल लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वला तक़ूलू लिमन यक़्तुल्लाह फी सबीलिल्लाह अमवात बल अर्शन मथे अरबी वयो बलगल ओला बिकमाली सारो जहान रोशन थियो कशफत जा बिजमाली। मुहिंजो नबी सोनो सुठो हसनत जमी किसाली सभई मोमिनो सिक सां पढ़ो सल्लू कितनी अजीम कहानी हुसैन दी बचपन हुसैन जाए जवानी हुसैन दी ए जिया तू सोना है बीबी फातिमा ताला हुसैन दी कुरान की आयतों का कबीला हुसैन है। हम गरीब सुन्नियों का
नबी तक ना होए दोस्तों, उस शख्स का जहान में वसीला हुसैन है। दुआ कयो शाल रब रऊफ रहीम करीम जेका मु कुरान करीम और फुरकान हमीद आयत शरीफ पढ़ी आ उन जी सही माना ही मकसद मतलब बयान करने जी अल्लाह तबारक व तआला तौफीक अता फरमाए। ऐं अवां ॿुधंदड़ मुसलमान भाइरनि खे इन कुरान पाक जी तलावत ॿुधी करे इन ते अमल करण जी अल्लाह तबारक व तआला सादत नसीब अता फरमाए। इन महफिल जा सिंगार, महफिल जी रौनक, पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला साईं हज़रत अल्लामा व मौलाना साईं साहबजादा सरदार अहमद आरिजी दामद बरकातुल आलिया ऐं स्टेज ते वेठल ॿिया उलमाए किराम ऐं इन पिंडाल में वेठल प्यारी जमायत मिठड़ी जमायत आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते दुरूद व सलात व सलाम पाण वारी जमायत सभिनि खे अस्सलाम वालेकुम। तू ही असां हिन रोड ते छो गॾु थिया आहियूं, छाजे करे गॾु थिया आहियूं? इन जे करे गॾु थिया आहियूं जो इमाम हुसैन आली मकाम जी शहादत जी याद में अॼु तू ही असां हिते गॾु थिया आहियूं ऐं अॼु राति वरी यारहीं शरीफ़ बि आहे। फकीर कलीमुल्लाह हर महीने यारहीं शरीफ़ बि मल्हाईंदो आहे, उहा बि निस्बत आहे ऐं इमाम हुसैन आली मकाम जंहिंजे सदके तो असांखे ही महफिल मिली, कुरान मिलियो, नमाज मिली, रोज़ा मिलिया, हज मिलिया, ज़कात मिलियूं ऐं जेके मिंबरनि ते पी तूं असां नमाज़ूं भी पढ़ूं था ऐं आलम सगोरा तव्हांखे हाफ़िज़ सगोरा तव्हांखे आज़ान ॾेई करे तव्हांखे अल्लाह जे घर में घुराइनि था। इहे भी सुणे हुसैन जी महिरबानी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांजो कुझु न आहे, असांखे पिंडीअ ते मानी थी मिले, खाइल बिस्मिल्लाह करे वेही रत ॾेई सुम्ही था पऊं। हाँ थोड़ा तो उन हुसैन सरदार जा जे पंहिंजा बचड़ा ॾेई करे नाने जो दीन बचाए ॾेखारे। हिकु भेरे पाण हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं आका सरदार हुसैन गॾु हा ईद जो ॾियारो छा ईद जो ॾियारो वञनि पिया रस्ते सां सुनो सरदार हुसैन नंढड़ो आहे, नंढड़ो आहे जॾहिं जो आका सरदार हुसैन अमीरनि ऐं शहज़ादनि ॿारनि खे ॾिठो त के उठनि ते त के घोड़नि ते। सुणे सरदार ॾिसी करे आका खे फरमायो नाना, नाने फरमायो जी हुसैन नाना मां भी उठन ऐं घोड़नि ते घुमां। हाँ छाते उठन ऐं घोड़नि ते ईद जो ॾियारो हुजे जीअं अॼुकल्ह असांजा ॿार बि ॾिसंदा आहिनि चिंची चिंचीअ ते पोइ चिंचिन वारा पोइ हलाईंदा आहिनि चिंची चवंदा आहिनि मां बि चढ़ां पोइ ख़ुशीअ में हर को किराओ बि ॾींदो आहे। पोइ चिंचिन वारा नए शहर ताईं फेराए बाईपास वरी साॻी माग दिलाईंदा। सुनो हुसैन सरदार नानी नबीअ खे अंगल करण लॻो आहे, नाना मां भी उठनि ऐं घोड़नि ते चढ़ंदा। नाने फरमाए बस सुणा हुसैन सरदार। ईअं चई करे नानो नबी घोड़ो थियो आहे। सभु चओ सुभान अल्लाह। सुणे हुसैन सरदार खे चयो अथई अचु हाणे चढ़ मुंहिंजे कुल्हनि ते। सुणो हुसैन सरदार नानी नबी जे कुल्हनि ते चढ़ी वेठो आहे। चाते ॻाल्हायो कुल्हनि मुबारकनि ते चढ़ी वेठो आहे। नाने नबीअ खे तो चवे नाना हुननि ॿारनि जे घोड़नि ऐं उठनि खे
रस्सियूं आहिनि ना ना तो वटि त रस्सी कान्हे ईअं कंदे आका तो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजा वलेल वाला जुल्फ खोले करे सोने हुसैन सरदार खे हिकिड़े हथ में सॼे पासे वारा ॾिना अथई ॿिए हथ में खॿे पासे वारा ॾिना अथई चयो अथई ही अथई रसा हाणे पकड़ मुंहिंजे जुल्फनि खे सभु चयो सुभान अल्लाह वाह हुसैन सरदार तुंहिंजो शान नाने जे कुल्हनि जा स्वार नानो नबी हलण लॻो आहे हुसैन सरदार जा ॿई हथड़ा महबूब जे वलेल वारे जुल्फनि में आहिनि ईअं कंदे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुझु घड़ीअ ताईं पंधड़ो कयो अथनि घोड़ा थिया आहिनि सुनो हुसैन सरदार कुल्हनि थिया ईअं कंदे बाज़ार में सहाबा ॾिठो के ॾिठो सहाबा किराम ॾिठो त सहाबा किराम छा चयो वाह जी सवारी आहे आका तो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि सहाबा खे फरमायो त सवारी आहे पर सवार बि सवार आहे केॾो छान आहे मुंहिंजे हुसैन सरदार जो उनजे सदके त असांखे सभु कुझु मिलियो आहे जॾहिं 27 रजब जी राति थी आहे पाण हुसैन सरदार नाने नबीअ जे रोज़े ते आयो आहे समूरा आल बेत कठे आहिनि छो जो कुफिन खत लिखिया हुआ सोने सरदार हुसैन ते त सोना सरदार हुसैन आ असां तुंहिंजे हथ ते बैयत कंदासीं छा बैयत कंदासीं हज़ारा खत लिखियऊं खतनि में लिखियऊं सोना सरदार हुसैन असां बाग बागीचा फोके छॾिया आहिनि ऐं उन्हनि फल बि ॾियणु शुरू कया आहिनि ऐं तयारु आहिनि ऐं अचो अव्हां त अव्हां जे हथ ते बैयत बि कयूं ऐं उन्हनि वणनि बागनि जे मेवनि जो अव्हां मज़ो ऐं ज़ाइक़ो बि चखो 27 रजब जी रात सुनो सरदार समूरा अहल बेत साण करे भाटिया भाणेजा भाई नाने जे रोज़े ते आयो आहे आधी रात दुआ घुरी रहियो आहे नाने जे रोज़े ते नाना दुआ कजां हाणे वञा पियो करबला जे तरफ़ मुंहिंजी मोकिलाणी आहे शायद आखिरी रात आहे वरी मिलूं अलाए न मिलूं हाँ सोने सरदार जे अखियुनि में ईअं नीर अची आशिक़ चयो रोई पियो हुसैन मदीने में जॾहिं नाने खां मोकिलाए रोई पियो हुसैन मदीने में जॾहिं नाने खां मोकिलाए पियो तुंहिंजो मूं ते एहसान वॾो तुंहिंजो मूं ते एहसान वॾो तो गुलेड़नि ते मूंखे घुमायो रोई पियो हुसैन मदीने में जॾहिं नाने खां मोकिलाए पियो सुन सखी सरदार हुसैन दुआ घुरी रवाना थिया करबला जे तरफ़ 27 जी रात रजब जी रात हलंदा रहिया रजब गुज़रियो शवान गुज़रियो रमज़ान गुज़रियो शवाल गुज़रियो जुल्क़ाद गुज़रियो जुल्हज गुज़रियो तव्हांजो महरम जो महीनो पहुतो 3 तारीख़ थी आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तौहीद जो आवाज को नहीं आ रही जना रहो नारे तौहीद नारे हैदरी नारे पीर सोने दिलबर दस्तगीर जा भी मुरीद आयो नारे पीर मुर्शिद हुसैन हुसैनियत हुसैनियत असांजी
जे न किरदार में मुकर्रर आहले सुन्नत मुजाहिद आहले सुन्नत हजरत अल्लामा व मौलाना मुफ्ती साईं खलील अहमद चन्ना हुसैनी नसीराबाद वारा अमा जारो जलवा अफरोज है। सब जो सुभान अल्लाह। महरम जो महीनो थियो 3 तारीख़ थी या इमाम हुसैन आली मकाम समूरा साथी समूरा आल बेत करबला जे मैदान ते पहुता 3 तारीख़ का शिमल यजीद मलऊन के खबर पई आ त इमाम हुसैन आली मकाम करबला जे मैदान ते पहुतो आ। फौरन शिमल साथी वठी करे इमाम हुसैन आली मकाम जाते खेमा बस्ती ठाए रहियो उते अचे पहुतो आ। त शिमिर इमाम हुसैन आली मकाम ते उतां खेमा पटराए रहिया त हिते गाज़ी अब्बास अलमदार हक़ लॻंदा शिमिर के इमाम हुसैन सरदार गाज़ी अब्बास के चयो गाज़ी अब्बास चुप कर त गाज़ी अब्बास चुप करे बीह रहियो। ईअं शिमिर कई दफ़ा कंदो रहियो मगर इमाम हुसैन आली मकाम तव्हांजो कुझु बि न कई। खेमा चवंदो रहियो पटींदा रहिया इमाम सगोरा तव्हांजो कई दफ़ा इहो वाक़ियो गुज़रियो तव्हांजो जॾहिं जो 7 मुहर्रम हराम जी तारीख़ थी आहे त इमामनि सगोरनि जे खेमनि जो पाणी बि ख़तम थी वियो आहे। आख़िरी लम्हा जॾहिं इमामनि जे खेमनि जो पाणी ख़तम थी वियो आहे जंग जो बि दरमियान आहे त इमाम हुसैन आली मकाम जा भाइर भाणे जा भाइटिया अली अकबर अली असगर ओन मोहम्मद अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली औसत पहला अली ये अली जा बचड़ा उन जा नाम उन खणंदा उहे भी करबला जे मैदान में शहीद थिया कासिम भी शहीद थिया अब्बास भी शहीद थिया। हां बयान कयो छो न था कयो बयान। अबू बकर भी तो मौला अली जो फर्जंद आ न उमर भी तो मौला अली जो फर्जंद आ न उस्मान भी तो मौला अली जो फर्जंद आ न मौला अली के 14 फर्जंद न पूरा नाला खणो न अधु छोटा खणो बयान कयो न त खबर पए चाहे सुन्नी हुजे या शियो हुजे लिखाइण जी ॻाल्हि न आहे ज़ाहिर कयो दीन में ज़ाहिर करणी अचे लिखाइणी न आहे जेको लिखाईंदो उहो सम्झो त असां मंझा न आहे जेको ज़ाहिर कंदो उहो सम्झो हुसैनी आहे। ज़ाहिर कयो आलम हुजे मौलवी हुजे ज़ाकिर हुजे सुन्नी हुजे शियो हुजे देवबंदी हुजे या हाल हदीस जो हुजे केर भी हुजे ज़ाहिर कयो हर कंहिंखे दीन लिखाइण जो न आहे ज़ाहिर करण जो आहे। जे लिखाइणो हुजे हाणे इमाम हुसैन करबला न अचे मदीनो छॾे करे नाने जो खबर है इमाम हुसैन आली मकाम के छा थींदो छा न थींदो हां सब खबर है पर कोई भी तो असां जे लाइ समझाणी आ। हां पानी बंदा 3 तारीख़ फुराक नेल नदी ते पेरान शिमिर यजीद मलऊन जा कुत्ता भी पानी पियंदा गॾा भी पानी पियंदा खच्चर भी पानी पियंदा त इमाम अल्लाह पानी बंदा जेको यजीद जो पेरोकार वो लानती आ असां हुसैनी आहियूं हुसैन हुसैन करण वाला आहियूं। हां असां यजीद ऐं उन जे पेरोकारन ते ॾींहं क़यामत ताईं लानत करण वारा आहियूं। कन खोले ॿुधो दीन लिकाइण जी ॻाल्हि न आहे खीसे में विझी वेड़ण जी ॻाल्हि न आहे ज़ाहिर करण जी ॻाल्हि आहे अचे ज़ाहिर कयो दीन में छा छा आहे ज़ाहिर कयो मुंहिंजा दोस्तो ज़ाहिर कयो वो चाहे सुन्नी हुजे शियो हुजे देवबंदी हुजे अल हदीस हुजे केर भी हुजे टारगेट मां कंहिंखे कोन थो बणायां सभिनि खे मां हिकु चई रहियो आहियां
मता समझो तो टारगेट बनाए रहियो आहे न न ये सोने सरदार हुसैन जी महफिल आहे के आम माण्हू जी ना आहे महफिल उन जे सदके ते असां हिते वेठा आहियूं न तूं असां हिते उन जे सदके गॾु थिया आहियूं न हां हुसैन सरदार कुर्बानी न ॾे हा न त असांजे मथां ईसाई यहूदी कब्ज़ो करे वञो मुस्लमान को रहे हां ये मस्जिद न हुजनि हा मिंबर न हुजनि हा ये अज़ान न अचनि हा क़ुरान जी तलावत न हुजे हा ये सुणे हुसैन सरदार जा थोरा आहिनि असांजे मथां ॾींहं क़यामत ताईं रहंदा हुसैनियत हुसैनियत जिंदाबाद यजीदियत जिंदाबाद हां अली अकबर जेको हम शिकले पैगंबर हो जॾहिं मदीने वारनि खे आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सिक लॻंदी हुई चेहरे मुबारक जी त इमाम हुसैन आली मकाम जे दरवाज़े ते ईंदा हा मदीने जा माण्हू दरवाजो खड़काईंदा हा इमाम हुसैन आली मकाम दरवाजे ते ईंदो हो त उहे मदीने जा जेके हुया राहतू उहे चवंदा हुया त असांखे सुणे नबी आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सिक लगी आ उन्हनि जी सूरत ॾिसणी आ फौरन अली अकबर खे मोकिलियो त असां दम दीदार करे हलिया वञूं सुभान अल्लाह जॾहिं अली अकबर ईंदो हो न त मदीने जा माण्हू अली अकबर जेको नौजवान हो 18 साल हुन जी उमिरि सो बि करबला जे मैदान ते शहीद थी वियो नाने जे दीन ख़ातिर मदीने जा माण्हू अली अकबर दीदार करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दीदार जी सिकूं लाहे करे वरी हलिया वेंदा तॾहिं हज़रत सैयदना अली अकबर के हम शिकले पैगंबर तॾहिं चवंदा छो जो हू बहू सूरत पाण रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी हूंदी हुई हां 36 तारीख़ खां पाणी बंदि हुआ इमाम कासिम गाज़ी अब्बास अलमदार सब कुर्बान थींदा पिया वञनि अली वसत अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली गाज़ी अब्बास अलमदार उनखे चइबो आहे झंडे खणण वारो जनरल उनखे चइबो आहे जेको नारा हणे अलमदार उनखे चइबो आहे ॿुधी छॾियो यानी झंडे खणण वारो अॻवाणी करण वारो पोयां फौज हूंदी आहे अॻियां अॻवान हूंदो आहे सरदार हूंदो आहे उनजे हथ में झंडो हूंदो आहे ऐं नारा बि उहो ई हणंदो आहे जंग जे मैदान में उनखे कोई कुझु न चवंदो आहे विढ़ंदी पोई फौजा छा विढ़ंदी पोई फौजा अॻवान उते हूंदा उनखे झंडो हूंदो आहे नारे तकबीर अल्लाह अकबर जा नारा उहो अॻवान हूंदो आहे यानी जनरल हां जनरल हो गाज़ी अब्बास अलमदार तॾहिं अलमदार गाज़ी अब्बास खे चवंदा आहिनि यानी झंडे खणण वारो सभु चयो सुभान अल्लाह 7 तारीख़ गुज़री 8 गुज़री वई 9 गुज़री जॾहिं 9 जी फजर थी आहे यानी 10 जी फजर थियण वारी आहे त इमाम हुसैन आली मकाम फरमायो अली अकबर आज़ान ॾे अली अकबर आज़ान ॾिनी आहे गाज़ियाबाद चयो आहे इमामत केरु कंदो सोने सरदार हुसैन फरमाया त इमामत मूं कंदमि सभु चयो सुभान अल्लाह सोने सरदार हुसैन इमामत कई आहे नमाज़ पढ़ाए करे फौरन हुकुम ॾिनो आहे जंग जो हाणे यज़ीदनि शिमरनि सां लड़ो लड़ंदे लड़ंदे पाण सरदार हुसैन जा भाइर बि कुर्बान थींदा पिया वञनि त भाणेजा बि कुर्बान थींदा पिया वञनि त भाइटिया बि कुर्बान थींदा पिया वञनि तव्हांजो 6 महीननि जो अली असगर बचो आहे खेमनि जो बि पाणी ख़तमु थी चुको आहे 7 तारीख़ खां जो पाणी बंदि हुजे छा था सम्झो असां सॼो ॾींहुं पाणी न पीअंदासीं त कल्टियूं ॾींदासीं हां ततल रेत वारी हुई शिमर लाइन यजीदन जा नेल फिराक नदी ते पेरा जॾहिं इमाम हुसैन आली मकाम सोने सरदार
अली असगर के पंहिंजी गोद मुबारक में खई थो वञे, छो जो गर्मी जो आलम हो, तपश भी घणी हुई। त यज़ीद शिमरन चयो त शायद इमाम हुसैन आली मकाम हाणे हार मनिया, शायद कुरान खई पियो अचे गोद मुबारक में। जॾहिं जो इमाम हुसैन आली मकाम उन यज़ीदन शिमरन जे अॻियां पहुतो आहे त शिमर तो चवे, हुसैन सारो कबीलो कुआए करे तूं हाणे आज़ी मञण आयो आहे, गोद मुबारक में कुरान पाक खणी आयो आहीं। त इमाम हुसैन आली मकाम उन्हनि शिमर रहीम यज़ीदन के चयो आहे त न कुरान न, कुरान जो मालिक वहाँ लिखणी आयो आहे। हाँ, अली असगर हो गोद मुबारक। ईअं कंदे सोनो सरदार हुसैन तक़रीर कंदो पियो रहे त उन्हनि जे यज़ीदन ऐं शिमरन जे हथनि में तलवारूं कुझु ढलियूं थींदियूं पियूं वञनि। तक़रीर बि त तक़रीर हुई न इमाम हुसैन जी। ईअं कंदे शिमर खे कंहिं अचे कन में चयो आहे त इमाम हुसैन जे इहा तक़रीर कंदो रहियो त सभई हितां हलिया वेंदई, तलवारूं ढाला बाला सभु कुझु छॾियूं हलिया वेंदई, हिते कोई न रहंदई, वारो कर हाणे कुझु कर। ईअं कंदे इमाम हुसैन अली मकाम जी गोद मुबारक में अली असगर त हुर खे चयो आहे शिमर त हाणे तीर हलाए अली असगर खे। त उन शिमर कंहिंखे चयो न विसरी वियो, हुर खे चयो आहे। हुर पियो चवे शिमर खे त मां कीअं तीर हलायां, तीर जो वज़न घणो या अली असगर जो वज़न घणो। हाँ, हुर न पियो हलाए तीर खे। ईअं कंदे उन शिमर जेको आहे बोतल खोली, सम्झो था बोतल मुसलमान के या पीण हराम, तो चाहे सुन्नत जमायत जो हुजे या अहले शियत जो हुजे, केर भी हुजे, इहो कम यज़ीद जो काफर जो मुसलमान जो ना है कम। त मरम में भी पियन था, मरम छा पर पूरो साल भी पियंदा था। बच्चो जवाब ॾियणो अथव, हिसाब किताब ॾियणो अथव, हिन शइ खां बचो। पंहिंजी जान जो भी नुक़सान आहे, पंहिंजे जेब जो भी नुक़सान आहे, त क़बर ऐं अशर में भी नुक़सान आहे। नानो रसूल चवंदो हुया त शराबिया में हिनखे गले लाइ न, कॾहिं कोन लाहींदो। जॾहिं क़ुरान में लिखियल आहे शराब पीअणु हराम आहे, त तव्हां मुस्लमानो छो था पियो? ख़ुशी थी अचे त क्रेट अची था वञनि, गमी थी अचे त बि क्रेट था अचनि। मुसलमान कुछ हया कयो, वाणियों भी न कनो जी मुसलमान करे रहिया आहिनि पंहिंजी ख़ुशियुनि में। अल्लाह जे रसूल के मनियो, इमाम हुसैन आली मकाम ऐं शोहदा करबला के मनियो, शराब पीअण छॾे ॾियो। तव्हांजा ॿार बच्चा जॾहिं स्कूल में वेंदा त उन्हनि जे ॿियनि ॿारनि खे ख़बर पवंदी त हिननि जो पीउ शराब पीअंदो आहे, त तुंहिंजे पुट खां या तुंहिंजी न्याणीअ खां उन जूं सहेलियूं पुछंदियूं, अरे ॾे त ख़बर, अरे ॾे त ख़बर तुंहिंजो बाबो शराब पीअंदो आहे न। छा जवाबु ॾींदी, छा जवाबु ॾींदो हुनजो नंढो या नंढड़ी? नंढड़ो ऐं नंढड़ी जॾहिं स्कूल खां वापसि घर ईंदा न, पंहिंजी अमल सां इहा ॻाल्हि कंदा, अमा मूंखे फलाणे जो पुटु हीअं चई रहियो तुंहिंजो बाबू शराब पीअंदो आहे, अमा मूंखे फलाणे जी धीअ मूंखे हीअं चई रही त तुंहिंजो पीउ शराब पीअंदा। ॿियो ख़बर त तुंहिंजी माउ ऐं तुंहिंजियूं न्याणियूं ऐं उन्हनि खे उहे चवण वारियूं जेके चवनि थियूं, ऐं तुंहिंजे बचड़नि खे जॾहिं तुंहिंजी अम्मा याने बच्चनि जी अम्मा चवे थी पुट चुप करे वेह, इहा ॻाल्हि ई न कर, छा गुज़रंदो बचड़नि जे मथां त बाबो शराबी आहे। ख़ुदा जे वास्ते इमाम हुसैन जे सदके इहे कम छॾे ॾियो। शराब पीअण हराम आहे, जाइज़ न आहे। छीए जो
हुजे या सुन्नीअ जो हुजे कंहिंजो बि प्रोग्राम हुजे इहो न पियो जॾहिं क़ुर हराम कयो आहे त तव्हां छो था पियो अली शियत अली सुन्नत जी ॻाल्हि न आहे मुस्लमाननि जी ॻाल्हि आहे छॾे ॾियो अली असगर सूमे वास्ते अथव इहे कम छॾे ॾियो मुस्लमान आहियो कॾहिं कंहिं ताक़ीद कोन कयो हूंदव तव्हांजे बच्चनि जे मथां छा गुज़रंदी वॾड़ा थींदा उहे छा चवंदा त बाबू शराबी हो हिन शराब पीअंदे बाबे जी हयाती हली वई हाँ ख़ुदा जे वास्ते उन शहीद करबला जी सदके उन्हनि जे खून जे सदके तव्हां इहे कम छॾे ॾियो त भलो अथव उन हुर तीर हलायो आहे शराब पी करे सोने अली असगर जे गले मुबारक में लॻो आहे खून कोन पियो वहे खीर मुबारक अली असगर जे गले मुबारक में वही रहियो जॾहिं खून ज़मीन ते पियो असगर जे सीने जो कई धरती अदा इमाम हुसैन आली मकाम अकेलो सरदार बचो हाँ छिमिर लही न यजीदन के चयो आत हमलो ये न कजो हमलो चो तरफ कजो ये अली जो बचड़ो थव कंहिंजो अली जो बचड़ो थव ये न समझजो ए मारे घेर कंदव ये कंदे यजीदी जो तरफ फिरंदा हुआ इमाम हुसैन आली मकाम जे इमाम हुसैन आली मकाम इए तलवार हलाए जीअं छीं अचे शिकार में पवंदो आहे इमाम हुसैन आली मकाम के न भालन जी ख़बर ही न तीरन जी न तलवारन जी ख़बर ही विढ़ंदो पियो रहे यजीदी मलऊं जा लाछा गिरंदा पिया वञनि ढूंढ थींदा पिया वञनि हेॾा इमाम हुसैन आली मकाम हिकिड़ो होॾा 40,000 यजीदी हा घणा 40,000 इमाम हुसैन आली मकाम लड़ंदो पियो रहे यजीदी समझी आ जेके तीर भाला नेज़ा ऐं तलवार कुझु नथियूं कनि उहो शायदि असांखे हिते ई ख़तमु करे रहंदो ईअं कंदे छिमिर खे कंहिं अचे कन में चयो त इमाम हुसैन आली मकाम खे निमाज़ सां ॾाढो प्यारो आहे छा सां निमाज़ सां असां त पढ़ो हाँ जंहिंजे सदके निमाज़ में यादो न लड़ो ई कोन था निमाज़ पढ़ो कमकार हुआ ॿी ॻाल्हि आहे सजदो ॾियो अलाह खे ॾियो फर्ज़ अथव सुन्नतूं न पढ़ो तव्हांजी मर्ज़ी फर्ज़ त पढ़ो न ख़बर त पई न अलाह खे त मुंहिंजो बानो आयो आहे अलाह जे घर में शायदि मूंखां अॼु डिगो आहे जवाब ॾियो निमाज़ पढ़ंदो इंशाअल्लाह मथे के तव्हांजी मर्ज़ी आहे पोइ पढ़ो या न पढ़ो हाँ
फकीर तू तो पढ़ंदो मां हिनन का पूछां फकीर इंशाअल्लाह मां चे आजानी तू नी वा असवारी धमाल तो का छा पूछां मां हिन जमायत का पूछां हाथ कयो इंशाअल्लाह नमाज पढ़ो फर्ज तो पहिरीं पुछाणो इहो नमाज जो थींदव भली खेर खेरिया तूं कुझु बि कयो कोन नमाज खां पोइ वरी तव्हांजा अमल ख़ुदा चवंदो मुंहिंजो फर्ज़ पूरो कयो जो अचे खेरिया तूं अचे माण्हुनि खे झोल भरे ॾींदव कहिड़ो फ़ाइदो जॾहिं तव्हां मुंहिंजो फर्ज़ या तव्हां न कयो त हिननि नकली इबादत जो कहिड़ो फ़ाइदो पहिरियों नमाज अथव पुछाणो नमाज अथव त छिमिल खे कंहिं कन में चयो आहे त इमाम हुसैन आली मक़ाम खे निमाज़ सां ॾाढो प्यार थियो निमाज़ कॾहिं कोन छॾी अथई इमाम हुसैन त छिमिल चयो हाओ त फौरन छिमिल पंहिंजे लश्कर जे कंहिंखे चयो आहे त वञ तूं आज़ान ॾे ईअं कंदे उहो सिपाही भॻो आहे कंहिं घोड़े ते चढ़ी करे आज़ान ॾियण लॻो आहे जीअं आज़ान ॾियणु शुरू कई आहे त इमाम सरदार हुसैन जी तलवार हेठि थींदी वई हाँ पाणी कोन हो तलवार हेठि थी वई तलवार ढाल में विधई हाणे वुज़ू कीअं करे वुज़ू त थियल हो न रत मुबारक सां वुज़ू करे जॾहिं जो निमाज़ पढ़णु शुरू कई अथई त छिमिर जी यज़ीदनि खे चयो वारो कयो हाणे वारो अथव इमाम हुसैन खे हिते ई क़तल कयो त जॾहिं यज़ीदी इमाम हुसैन जे वेझो आहिनि इमाम हुसैन आली मक़ाम जो सर मुबारक सजदे में आहे छिमिर यज़ीद मलऊं छा था ॾिसनि जॾहिं तलवारूं हुननि उभियूं कयूं आहिनि त हुननि जे अखियुनि जे अॻियां जेके इमाम हुसैन आली मक़ाम जा ज़ुल्फ़ मुबारक हाथ उन्हनि ज़ुल्फ़नि मुबारक मां क़ुरान जूं आयतूं निकिरी रहियूं हुयूं तो उहे पोइते थी या छिमिर चयो छा थियो तव्हांखे तलवारूं त मथे उभी कयो त हाणे पोइते छो फिरिया आहियो छो भॻायो कि जॾहिं असां तलवारूं उभियूं कयूंसीं हलाइण जूं कयूंसीं त ॾिठोसीं इमाम हुसैन आली मक़ाम जे चेहरे मुबारक ऐं ज़ुल्फ़नि मुबारकनि मां क़ुरान पाक जूं तलवार सभु जो सुभान अल्लाह क़ुरान जूं आयतूं निकिरी रहियूं आहिनि असां कीअं हलायूं तलवार जॾहिं इमाम हुसैन आली मक़ाम ॿियो सजदो ॾिनो आहे त छिमिल लहीन इमाम हुसैन आली मक़ाम जे मथां आयो आहे इमाम हुसैन जॾहिं ॿियो सजदो ॾिनो आहे त छिमिल लहीन खंजर जा वार शुरू कया आहिनि छिमिल लहीन मस्त था खंजर के वार में छिमिल लहीन मस्त था खंजर के वार में इमाम हुसैन मस्त था रब के दीदार में वमा इलैना इल्लल बलागुल मुबीन आमीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह